जी नाज़रीन, हिन वक्त मौजूद आहियां सुल्तानपुर भरसा ॻोठ रहमतुल्लाह जतोई में, जितां जो प्राइमरी स्कूल आहे उहो बंदि पियल आहे। हिते ॿारड़ा त मौजूद आहिनि, पर हिन खे गुज़िरियल 1 साल खां उस्ताद न आहिनि ॾिना विया। इन हवाले सां हितां जे ॻोठनि जो छा चवणु आहे, असीं उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिन वक्त जेको आहे असांखे उस्ताद कोन था ॾिना वञनि, असांजो स्कूल बंदि पियो आहे। 3 साल थी वियो आहे, उस्ताद ई कोन था अचनि पिया। 55 खां 60 ॿार आहे, बाक़ी जेको साल खनि थी वियो आहे उस्ताद कोन आयो आहे, कोई दाख़िल न कया आहिनि। ॿारड़ा वीचारा उमेद रखी अचनि था त शायदि अॼु मतां उस्ताद आयो वञे, को असांखे हिकु अखर पढ़ाए, पर कोई उहो ॾींहुं न थियो आहे, उहो सिज न उभिरियो आहे जेको उस्ताद हिन खे ॿारनि खे पढ़ाए। त महिरबानी करे असांखे उस्ताद ॾिनी वञनि, असांजी तालीम बचाई वञे। जी शौक़ु आहे असांखे पढ़ाईअ जो, ॾाढो शौक़ु आहे। ख़ाली वेही वेही मोटी वेंदा आहियूं। पढ़ण लाइ चवंदा पर उस्ताद कोन्हनि, वरी रांदि खेॾी असां मोटी वेंदा आहियूं। असांखे उस्ताद न वञनि, स्कूल खोलाए ॾिनो। असां पढ़ण ईंदा आहियूं, उस्ताद कोन्हनि। पढ़ण जो शौक़ु आहे, असां उस्ताद घुराए ॾियो। उन्हनि जेको आहे इंतिज़ाम खां इहो मुतालबो कयो त हिते उस्ताद मुक़ररु करे जेको ॿारनि जो आहे उहो मुस्तक़बिल बचायो वञे। कैमरामैन टीम सां गॾु महमूद महर, सिंध टीवी न्यूज़, सुल्तान।